नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में थरकोल बाबति इजलास थियो आहे। फेज़ 3 कोल माइनिंग जे प्रोजेक्ट जी मंजूरी ॾिनी वई। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में थरकोल बाबति इजलास थियो आहे। वरी वज़ीर जो चवणु आहे त समूरनि चैलेंजिस जो मुक़ाबिलो करे असां कोयले मां बिजली पैदा कई आहे। अॼु उहा बिजली नेशनल ग्रिड में वञी रही आहे। सिंध हुकूमत थर जे कोयले के बिजली का सिवाय ॿियनि सेक्टरनि में इस्तेमाल करणु चाहे थी। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थरकोल बाबति इजलास थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी हंडेर खान जी। गाज़ी अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थरकोल बाबति हिकु अहम इजलास थियो आहे। अॼोके थरकोल बाबति हिन इजलास में सूबाई वज़ीर इम्तियाज़ सेक्रेटरी तवानाई प्रिंसिपल सेक्रेटरी समेत थरकोल बोर्ड सां तालुक़ रखंदड़ अमलदार शरीक थिया आहिनि। अॼु वॾे वज़ीर थरकोल वारे रिथा बाबति इजलास खे आगाही ॾिनी आहे। साल 2009 में सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी जे तरफ़ां थरकोल जो प्रोजेक्ट शुरू कियो वियो हो प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप जे तहत। ऐं उन वक़्तु जॾहिं सिंध सरकार प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप तहत थरकोल प्रोजेक्ट ते कमु पिए कयो तॾहिं खोड़ सारियूं रुकावटूं हुयूं ऐं तमामु वॾा चैलेंजिस हुआ। पर अॼु थरकोल प्रोजेक्ट मां बिजली पैदा थी रही आहे ऐं उहा नेशनल ग्रिड जो हिसो बणिजी रही आहे। वॾे वज़ीर अॼु इजलास खे ॿुधायो आहे त थरकोल जो फेज़ 1 में 300.8 मैट्रिक टन सालाना कोयलो निकिरे थो ऐं उन मां 660 मेगावाट बिजली पैदा थी रही आहे जेका नेशनल ग्रिड में वञे पई। हिन वक़्तु थरकोल में 2640 मेगावाट बिजली जा मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट जारी आहिनि जिन मां मुस्तक़बिल में 2640 मेगावाट बिजली जी पैदावार थींदी। अॼु वॾे वज़ीर इजलास खे आगाही ॾिनी आहे त हिन वक़्तु 11.8 मैट्रिक टन सालाना कोयलो ब्लॉक 1 ऐं ब्लॉक 2 मां कढण वारो कमु जारी आहे ऐं हाणे सिंध हुकूमत थर जे कोयले मां बिजली जी पैदावार खां अलावा ॿियनि सेक्टर्स में थरकोल खे इस्तेमालु कंदी। अॼु वॾे वज़ीर खे थरकोल जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई आहे ऐं जेका थरकोल वारो सिंध सरकार जो ही प्रोजेक्ट हो उन मां जेके फ़ाइदा अचण वारो सिलसिलो शुरू थियो आहे उन ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। जी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।